बॉलीवुड अदाकार शाहरुख खान बाबति सभु इहो सम्झंदा आहिनि त हुन पंहिंजे कम जी शुरूआत रोमांटिक हीरो जे तौर ते कई, पर हक़ीक़त इहा आहे त हू हिकु विलन जे तौर ते साम्हूं आयो। इहा तॾहिं जी ॻाल्हि आहे जॾहिं शाहरुख खान बॉलीवुड में नओं आयो हो ऐं खेसि वधीक कमु न मिली रहियो हो। उन वक़्तु खेसि जेके किरदार मिली रहिया हुआ उहे को ॿियो अदाकार करण लाइ तयारु न हो। ईअं क़िस्मत शाहरुख खान जो साथ ॾिनो ऐं संदसि मशहूरीअ जो सफ़र शुरू थी वियो। शाहरुख खान ताज़ो हिकु यूनिवर्सिटी में तक़रीर दौरान हैरान कंदड़ इंकिशाफ़ कयो त जॾहिं हू बॉलीवुड में नओं आयो हो त खेसि हिकु डायरेक्टर दोस्त चयो त तुंहिंजी शिकिल सुठी न आहे, तो में हीरो जहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। कंहिंखां न ॿुधायो त खेसि ख़बर न हुई त अॻिते ज़िंदगी में हुन लाइ छा रखियल आहे, पर इहा ॻाल्हि खेसि अॼु ताईं यादि आहे। हुन चयो त बाद में संदसि दोस्त हुन लाइ चॉकलेटी हीरो जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो ऐं पोइ संदसि ख़ामियूं ॿुधायूं। हाणे शाहरुख खान हिन सदीअ जो सभ खां वॾो हीरो सम्झो वेंदो आहे ऐं हिन खां केर बि नथो खटे सघे, पर इहो अजीब आहे त खेसि कंहिं इहो चयो हुजे त संदसि शिकिल हीरो जहिड़ी न आहे। इन तक़रीर दौरान शाहरुख खान उते मौजूद शागिर्दनि खे चयो त खेनि कॾहिं बि ज़िंदगीअ में हार न मञणु घुर्जे ऐं हू कॾहिं बि ख्वाब ॾिसण न छॾनि। शाहरुख खान इहा नसीहत कई त कॾहिं कंहिं ॿिए जे ख्वाबनि जी ज़िंदगी न जियो, पर पंहिंजो रस्तो पाण ठाहियो। बॉलीवुड बादशाह पंहिंजी तक़रीर जी आख़िर में पंहिंजी फिल्म जो हिकु डायलॉग चयो ऐं शागिर्दनि खे सम्झायो त आख़िर में सभु कुझु ठीकु थी वेंदो आहे। इंसान खे हरदम महिनत करणु घुर्जे ऐं कॾहिं हार न मञणु घुर्जे। वधाइण लाइ सभ खां अजीब ॻाल्हि इहा हुई त शाहरुख खान खे बि को बदसूरत चई सघे थो। शाहरुख खान जूं ख़ामियूं ॿुधाईंदड़ डायरेक्टर अॼु किथे आहे इहा त कंहिंखे ख़बर न आहे, पर शाहरुख खान बाबति हाणे छा सोचींदो हूंदो, इहा दिलचस्प ॻाल्हि आहे।